घोटकी नौजवाननि में अमन पसंदी आगाही इंतहा पसंदी वारनि लाड़नि ऐं सोशल मीडिया जे मिस्बत इस्तेमाल जे हवाले सां अरोड़ा यूनिवर्सिटी रोहड़ी पारां गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में शानदार सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिं जो मेज़बान अरोड़ा यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार डॉक्टर सुहेल अहमद सरंदी हो, जॾहिं त बहस मुबाहिसे जे पैनल में नाले वारो सोशल मीडिया आर्टिस्ट हैदर कादरी उर्फ़ तेज़ाब सिंधी, सिविल सोसाइटी घोटकी जो अॻवान रऊफ़ पारसदायो नाले वारो सियासी समाजी ऐं रोशन ख़्याल मज़हबी अॻवान हाफ़िज़ रफ़ीक अहमद सुमरो ऐं डिग्री कॉलेज घोटकी जो प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो हुआ। इन शानदार सेमिनार में मुख़्तलिफ़ कॉलेजनि जे उस्तादनि, प्रिंसिपल ऐं सभई शागिर्दनि शिरकत कई। उन्हनि चयो त नौकरियूं हासिल करण लाइ तालीम हासिल करण जे तसवुर खे ख़त्म करणो पवंदो, तालीम खे समाजी बहितरी जे लाइ इस्तेमालु करणो पवंदो। हुन वक़्तु सोशल मीडिया समाज जे हर तबके खे मुतासिर कयो आहे। इन सूरत हाल में मनफ़ी लाड़ा तमामु घणा वधिया आहिनि। इंतहा पसंदी, बदअमनी ऐं लाक़ानूनीयत वॾे पैमाने ते मुतासिर कयो आहे। उस्तादनि जे मथां वॾी ज़िम्मेवारी आहे थिए थी त उहे नौजवाननि जी अहिड़ी तरबियत कनि जो हू आलमी सोच ऐं तरक़ी जे रस्ते ते गामज़न थी सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।